फोन कजाए पोइ मां दरिया ख़ान बख़्श नहीं तूं चारई ॼणा जॾहिं हिनजे पोयां पियासीं न त इहो कमीणो असांखां भॼी बि कोन सघंदो। हाँ तुंहिंजी शैतानगिरीअ में कॾहिं बि कामयाबु थियणु कोन ॾींदासीं। ज़रूरु हिकु त धोखो चाचे बहावल सां तव्हां कयो, ॿियो वरी इल्ज़ाम। तव्हां छा था सम्झो त मीर ऐं मूसा जो ठाह कराइण खां पोइ असां कमज़ोर थी वेंदासीं ऐं तव्हां ताक़तवर? खणी थो चाचा बहावल सां तव्हां साथ न ॾियो, पर मां जो आहियां असां मीर खां पलांद वठण जी सघ रखूं था ऐं गाए वॼाए उन्हनि खां पलांद वठंदासीं। जेको बि असांजे विच में ईंदो न मारियो ईंदो। मां चाहियां थो त तव्हां बहावल ख़ान खे पाण सां गॾायो ऐं नवाब ख़ान ॾे ठाह जो हथु वधायो। नवाब ख़ान सां हथ मिलाइण जी ॻाल्हि तव्हां था कयो सिजावल ख़ान? सम्झां थो समीर, सभु सम्झां थो, पर यकीन ॼाणो जेकॾहिं तव्हां नवाब ख़ान ॾे ठाह जो हथु नथा वधायो न पोइ ज़ालिम तव्हांखे कॾहिं बि ख़ुशि रहणु कोन ॾींदो। मूं पंहिंजी मुठ में करे छॾियो आहे। बाक़ी मीर ऐं मूसा पाण में हिकु थी आहे। बाबा फ़े हाणे उन्हनि जे ख़िलाफ़ मां चाचे बहावल खे लाहिण थो चाहियां। इहो त सुठो कमु कयो आहे। हाणे ॿुधाए त मूसा खे सम्झंदोसि जॾहिं उन ई थोको ॾिनो त पोइ वक़्तु ॾिनो त त पोइ हलूं दरिया खान होटल ते हलूं था ॾिस ही आसो पले वञनि। अच्छा नैना तो कॾहिं इहो सोचो हो त तूं हिते अचण खां पोइ नौकरियाणी थी वेंदी? न ज़रीदा बेगम, मूं सोचो हिते अची हुकुम हलाईंदसि ऐं तोखां नौकरनि वांगुरु कमु कराईंदसि। ज़रूरु मुंहिंजे ऐं मीर जे ठाह जी नवाब खे ख़बर पइजी वई आहे। हुनजे करे पुलिस जो ज़ोर बि वधाए छॾियो अथसि। मूसा मीर मथां को बि केस न आहे। छा हुनखे बदिलाइण जी कोशिशि कंदो? तूं छा थो सम्झी त इहो नवाब मीर खे बख़्श करे छॾींदो? मूसा तव्हांजो ठाह नवाब जे लाइ मौत आहे, पोइ हू कीअं ख़ामोश रहंदो? तूं आहे त सुणी खे अगवा करण वारो नवाब खान आहे। हा मुमल, पहिरियां मुंहिंजो शक मूसा जे मथां हो, हाणे जॾहिं मुंहिंजे ऐं मूसा जे विच में ठाह थी वियो आहे तॾहिं इहा हक़ीक़त साम्हूं आई आहे। किथे इहे त न आहे मूसा तोसां हथ मिलाए तोखे ई बेवकूफ़ पियो बणाए? न मुमल न, मूसा मूंसां कॾहिं बि धोखो कोन कयो। जॾहिं ज़िद्दी आहे मूसा, तूं हुनखे कॾहिं बि न मञाए सघंदे जेकॾहिं मां चाचा बहावल वटि न वियुसि ऐं हुनखे हक़ीक़त खां आगाह न कयुमि त इहो वक़्तु खुश नसीब आई मीरा जो नवाब खान असांखे रोके छॾियो आहे। हा साईं, न त इहो ॻोठ वारो क़ब्रिस्तान भरियो ई थो। एतिरो कुझु थी वञण खां पोइ बि नवाब खान अव्हांखे रोके छॾियो आहे त मीर खे न मारिजो। इन जे पोयां नवाब खान जो छा मक़सदु आहे? साफ़ मक़सदु आहे मीरा, नवाब खान खून ख़राबु नथो चाहे। जेको ग़रीबनि जे रत पीअण जो आदी हुजे उहो रत न वाहिण जी ॻाल्हि करे इहा अजीब ॻाल्हि न आहे। हक़ीक़त आहे सजावल, जेकॾहिं संगत तुंहिंजे चवण में हुजे हा न त पोइ मूसा ऐं मीर कॾहिं बि मुंहिंजे ॻोठ में दाख़िल थी करे हमिलो न कंदा। हिन लाइ त मां हिते आयो आहियां। सजावल हाणे रोकण जे लाइ न, पर जेकॾहिं मूं हुननि खे डर ॾिनी न त हू मुंहिंजी गिचीअ में पइजी वेंदा। पर यकीन कर राणी, मीर दिल जो बुरो न आहे। हू जज़्बाती जुनूनी ज़रूर आहे, ग़लती करे बि वेंदो आहे, पर ग़लती करण खां पोइ मीर पछताईंदो। मञा थी मूसा त मीर दिल जो बुरो न आहे, पर जेके हुन असां सां नाजाइज़ कयुनि छा असां हुनखे विसारे ॾियूं? राणी, मीर खे नवाब इस्तेमालु कयो ऐं हाणे मीर जूं अखियूं बि खुली वियूं। तव्हां केरु आहियो ऐं मूंखे छो वठण आया आहियो? तूं ख़ौफ़ न कर, तुंहिंजे भाउ मीर जा दोस्त आहियूं। छोकिरी हिते तूं महफ़ूज़ न आहीं ऐं असां मां तूं को बि ख़तरो न कर। सुठो हिन में ॾे हितां लिकण जी कर, मतां का ॿी मुसीबत अची मथां पवे। मीर तुंहिंजे इंतज़ार में आहे, हितां जल्दी हलण जी कर। मीर मां तोखे पाण तरफ़ छिके वठंदसि, छो त तूं ई मुंहिंजो मुक़दर आहे। असांजे विच में का बि लकीर बाक़ी न रहंदी। संदसि भाउ जे मौत जो ख़ौफ़ विहार। पूरी कोशिशि कंदुसि त इहा छोरी बि राज़ी थी वञे। खणेजो जी ॻाल्हि ते मूंखे यकीन कोन आयो, पर बाना शक मूंखे बि ज़रूरु थियो। इहा ई ॻाल्हि कई त तुंहिंजी भेण खे असां अगवा कयूं। न मूसा,
उन वक़्त तरफ़ इशारो कयो आहे। सिजावल ख़ान इन ॻाल्हि जो बि शक ॾियारियो आहे त थी सघे थो त बहावल ऐं वक़्त पाण में सलाह में हुजनि। असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।